सिंध ऐं साओ असांजी सिंधी साह में आ सिंध ऐं साओ असांजी सिंधड़ी पुटासी तूं जा तूं आहीं माओ असांजी सिंधड़ी वाइदो आॾो ख़ुदा जे सां कयूं तोसां असां कुझु मिठड़ी सिंधड़ी रहंदी ते कमी मुंहिंजा हिन धरतीअ जा वारसो जीअं सिंध जे साईं जीएम सैयद अॼु असां उन अज़ीम शख़्सियत जे जनम ॾींहं ते गॾु थिया आहियूं। नूरुद्दीन जमाली जी जो जनम ॾींहुं ऐं 25 तारीख़ ते साईं मोहम्मद ख़ान शेख जेके जिन जो तारीफ़ सिर्फ़ एतिरो ॿिनि लफ़्ज़नि में त सिंध जे अज़ीम आशिक़ रहबर सिंध साईं जीएम सैयद जा ॿई लाडला ऐं सिंध तां गोर थी शहीद थी हिन सिंध तां पंहिंजे गोर सिर करण वारे शहीद बशीर ख़ान कुरैशी जा लाडला साथी उन्हनि खे जनम ॾींहं जो किरोड़े वाधायूं लखे वाधायूं। मोहम्मद ख़ान शेख ऐं नूरुद्दीन जमाली जीअं को ब्रांड होंदो आहे का कंपनी हूंदी आहे चवंदा आहिनि भाई नाम ई काफ़ी आहे हे एॾा अज़ीम इंसान आहिनि जो नूरुद्दीन जमाली जो नालो खणो या मोहम्मद ख़ान शेख जो त बसि तारीफ़ जी कंहिं शइ जी ॻाल्हि ज़रूरत ई न कुझु दोस्त इन्हनि खे शायदि कुझु सालनि खां सुञाणंदा हुजनि पर असांजो उन्हनि सां जनम जो रिश्तो आहे। उहो दौर कराची में जंहिंमें दहशतगर्द हुजनि जंहिंमें कराची जे कुंड कुछ में इहो गोलीमार हुजे इहो लालू खेड हुजे हता के जेको हिननि जो घर 90 अजीज़ाबाद जेको भांगूरा ॻोठ आहे असल में हुनखे 90 अजीज़ाबाद कयो आहे उते सिकंदर मीराणी उन्हनि दहशतगर्दनि खे उन्हनि जे इलाइक़नि में उन्हनि जे मोर्चनि में भॼाए करे उते पंहिंजे सिंधी माण्हुनि जी हिफ़ाज़त कई आहे। लालू खे तव्हां नालो ॿुधो हूंदो त लालू खे वॾो दहशतगर्द पर यकीन कयो उते जॾहिं उन बलोच पाड़े ते उन्हनि हमलो करण जी कोशिशि कई उते और मोहम्मद ख़ान ऐं ॿिया दोस्त उते पहुतासीं सुबुह मां ख़बर पई छो जो अक्सर माण्हू ऑफिसनि में कमनि में वेंदा आहिनि असांखे ख़बर न हुई ऑफिस में हिकिड़ो मुंहिंजो मासात उहो ऑफिस चई हिकिड़ो अमरा उहो लालू खे थियो लेट आहे चई यार खैर हम लोग सुरजानी टाउन चले गए थे वो जीएसएल के दहशतगर्दों ने हमला कर दिया था हमने इलाका ही खाली कर माना हिफाजत कई है। मोहम्मद ख़ान शेख ऐं नूरुद्दीन जमाली हमेशा हिन सिलसिले खे अॻिते वधायो आहे चाहे कहिड़ा बि दहशतगर्द हुजनि पर ॾिसो मोहम्मद ख़ान जी हिकिड़ी खूबी उहो मोर्चनि में बि विढ़ियो उन हथियार बि खया आहिनि पर अॼु उहो साॻे ई मोर्चे ते पंहिंजे कानूनी वेड़ सां पंहिंजनि माण्हुनि जी पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे रहियो आहे। चाहे कहिड़ो बि दहशतगर्द लैंड ग्रेबर मालिक रियाज़ हुजे या राजाणी जो केस हुजे ॿिया केस दहशतगर्दनि जा हुजनि तव्हांखे ख़बर हूंदी त शहीद बशीर ख़ान कुरैशी ते जेको हमलो थियो उनमें शहीद मुश्ताक तास्कली शहीद थियो उनमें हिकिड़ो दहशतगर्द मारिजी वियो ॿियो दहशतगर्द ज़ख़्मी हालत में उनखे सज़ा ॾियारण आख़िरी सज़ा ताईं विढ़ियो तव्हांखे ख़बर हूंदी त उहे माण्हू केॾा मज़बूत दहशतगर्द हुआ खुलो चवां थो त उहे कहिड़े मथे सरकार जा माण्हू हुआ पेशी ते वञण तां बि माण्हू परेशान थींदा हुआ उहे थ्रेट उहे धमकियूं हिकु पासे करे उन्हनि खे न खंघियो ई कोन उन दहशतगर्द खे सज़ा ॾियारे अॼु पहिरियां टाउन जे अंदरि
तव्हां मलिक रियाज़ खे मामूली नथा सम्झो। अरबपति खरबपति कोटूं ख़रीद करे छॾियूं हुन। जॾहिं असां सभु गिरफ़्तार थियासीं त तव्हां तसवर करियो महीने जे अंदरि सभु असां ॿार थी वियासीं। उहो तव्हां सोचे बि नथा सघो। हिकु हिकु माण्हूअ ते 32 केस, दहशतगर्दी, बग़ावत। पर हिन मोहम्मद ख़ान शेख ऐं हिन जे जेके बि वकील दोस्त ॿाहिरि वेठा आहिनि, उन सभिनी जी मदद सां असां सभु दोस्त ॿाहिरि वेठा आहियूं।